हाँ सोडा फ़कीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह। साईं खे सोडा फ़कीर गोट कयो साईं मादलो शरीफ थर में मादलो शरीफ पीसे रोज़े वारे पातिया शादी कई जी जी वो मादलो शरीफ हाणे मत आहे हाणे अॼु पे उन जा हिते मौजूद आहियूं। उम्र तुझी घणी उम्र? ॼमार अची 60 के वेझो हेॾे मां ॾे यार। हाँ 60 जे ओसे पासे 60 के या 65 जो आऊं या मुखां तो वॾो हूंदो 60 65 के हाणे दिक्कत कान्हे। हाँ तो आए 70 में मथे आया दिक्कत आहे कान का रुख जी माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे ॻाल्हि हीअ आहे फ़कीर व अथर तुंहिंजो फ़कीर हो मुंहिंजो पियो वालिद जेको हुनजो बहादुर फ़कीर नालो मुंहिंजो वालिद हो अलाह जो वली हो हाणे ख़ुदा वारो थी वियो जी उन जो आऊं पुत्र आहियां सोडो फ़कीर नालो आहे। हा वेठा आहियूं वसणी खां जिते तड़ो नालो सुझे थो मादलो शरीफ उनजे पासे मंझि वसणो जी जी कोठड़ो पुराणो माइत्र उते मूंखे छॾे विया जी अॼु बि उन मागनि ते उते वेठा आहियूं। हाणे पाड़ो पाड़ो बाला फ़कीर अच्छा 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 जी हाणे इहो पीसे सदा जे हुजण सादिक इहो मुर्शिद करीम में जेका शादी कई न साईं जी उहो हेड़ो हिसाब हो जी जो फ़कीर जेको कादरनू जंहिंजो नालो जंहिंजे घर पीसे अची शादी कई जी उन खे फ़कीर कादर ने दरवेश जा माइत्र ॿई माउ पीउ जेके ख़ुदा वारा थी विया हू नंढड़ो हुयो जी 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 पोइ असांजा माइत्र हा फ़कीर मिठो नालो हो ईदन मजा असांजो पाड़ो फ़कीर ईदा बाला फ़कीर आई बाला हू पातू हू पातू अच्छा कादर में हाँ जी जी पोइ माइत्रनि में मेड़ मिठाई हूंदो हाँ मोहब्बत होंदी मोहब्बत घणी निस्बत रखंदा बिल्कुलु घणी पोइ हुन जन माइत्रनि ॾे फ़कीर चयो चवाई जी कई जी जी त मिठे फ़कीर चयो हिन जा वालिद ख़ुदा वारो थी वियो माई ख़ुदा वारी हाणे छोकिरो निंढियो आहे अवां जो आहे वठी वञो जी तॾहिं हुन चयो ॾाॾा हाणे इहो बच्चो तुंहिंजो आहे तोखे परतो आहे इहो बच्चो तुंहिंजो आहे तो वटि रहंदो कादर मुख़लिफ़। पोइ अलाह जी जोड़ आई जे माण्हुनि में मोहबत हुई माण्हुनि छा कयो जो उन फ़कीर मिठे पाले वॾो कयो जॾहिं वॾो कयो तॾहिं दरवेश हुन चयो हाणे हिन खे आऊं परणायां थो इहो मुंहिंजो बच्चो बस छोकिरी सही संदी परणाई जी फ़कीर खे संदी थी हा संदी धीअ ओ कंहिं परणायो मिठे मिठे फ़कीर अच्छा हा बाले परणायो काद ॾिने